तो करी साले काहू असांजे गोठ में पनाह लायो आहे। गोठ तुझे पीर सावण फकीर जो कोने, गोठ जो मालिक आओ आया। अरे छोरा दिसो छा था हिनन ॿिन्ही खे खंभे गाड़ी में हणन। बस करो साईं, बस करो। इन भेरे इन ॿिन्ही खे माफ़ी ॾे, ॿियार अहिड़ी ग़लती कोन कंदा। अरे छोरा छॾियो हिनखे, छॾियो। चङो तूं हिन कूंदर पुट जे पीर सावण फकीर तू छा थी समझ? तां रुगो कुटी खाइण वारो मुंहिंजो आहे। तुंहिंजे लाइ आऊं तो जान बि ॾेई सघां। एतिरी सचो आई त कोई मोकिल न पंहिंजे अबे खे असांजे घर संगल आहे। ए मिनकी तुझो ध्यान किथे आहे? तोखे इहा भी खबर नथी पवे सुई मां धागो निकरी वियो आ। कुछ ॾींहनि खां ॾिसंदी पई अचां, तुंहिंजी सोच हिक हंधि कोन्हे, वेठे वेठे बुॾियो पई वञी। नेठ छा थियो आहे तोखे? केड़ा पूर पचाइण लगी आ? कुछ न मां, मूंखे कुछ कोन्हे थियो। केॾांहुं संभरियो आई अधा? शहर सेठ अशूमल जो नियापो आयो आहे काठियूं पुॼाइण लाइ। ओॾा वापसी में तुंहिंजे लाइ चूड़ियूं बि वठी वेंदुसि। पर अॻे त एॾा सिंगार करे कोन निकितो आहीं। हा हो छा आहे त साले जे हिकिड़े संगती जे विहांउ जी कोठ बि आहे, पर तूं ईअं पोड़नि मायुनि वांगुरु अॼु ई पुछ पुछा न कंदी कर मलूका। अबो वीचारो तुंहिंजी निगाहनि जे करे केतिरो परेशान आहे। पोइ बि तूं मुणी कोन थो। अॼु पराए फॾे में वञी पए उन जी सज़ा लोड़ींदो अबो। तूं त आहीं ॾाढो मुड़ुसु, पर अबे खे राज में उथणो वेहणो आहे। वॾेरे उमिरि सां असांजो वरी कहिड़ो संग सियापो आहे जंहिंमें खोटूं पइजी वेंदियूं जो अबो वञे मिंथू कर। तो वटि त हर ॻाल्हि जो जवाब अॻ में ठहियो पियो आहे। घर जो को ख़्याल कोन अथई। रातुनि जो रातूं ॿाहिरि रही थो, आऊं घर में हेखली हूंदी आहियां। अबो त जहिड़ो कर आहे अधु माण्हू ऐं हलण खां हालाक, पर तूं त
अलाए कंहिंजे वारनि सां वञी ॿधो आहीं। आओ साईं, मूं कासू खे अॻ में बि रोकियो त असांजे ॻोठ वारी तली मां कंडियूं न वढे, पर हू नथो मुड़े। सालेह, तूं सुभाणे हिन कासूअ खे अख त ॾेखारे छॾ। हाज़िर बाबा साईं। अवी सभु बाबा हाणे उथो, मूंखे सालेह सां ये हाल अहवाल करणा आहे। हाज़िर साईं। सालेह, हेॾां अची मुंहिंजी भर में वेह। मियां मोहम्मद सालेह, पुलिस वटि तुंहिंजे चोरिन जो रिकॉर्ड हुजे या न हुजे, पर उन्हनि जो मूं वटि पूरो हिसाब आहे। इहा त तोखे बि ख़बर हूंदी। बाबा साईं, सॼी दुनिया ॼाणे थी त तुंहिंजो मूं ते हथ आहे। भला तूं मूंखे इहो त ॿुधाए, आऊं तोखे वधीक मिठो आहियां के बादल? तूं बाबा साईं, हू जेकॾहिं दोस्त आहे त तूं अबो। हाणे तूं ॿुध, मूं तुंहिंजे मुंहं खे ॾिसी उन छोरे खे जीअरो त छॾे ॾिनो आहे, पर इहो छोरो मूंखे पंहिंजे पेरनि में खपे। पोइ छा थो चई सालिया? बाबा साईं, सम्झो त बादल अवां जे पेरनि में अची वियो, छो त मूंखे हुन जी ॾुखंदड़ रग जी ख़बर आहे। ॿियो हथु ॾे। अखिड़ियूं मेंग मल्हार, सूरत तुंहिंजी सभु जग मोयो। बादल, हू जेको तुंहिंजो दोस्त हुयो, जेको अक जे वण जे पोयां बि असांजूं ॻाल्हियूं ॿुधंदो हुयो, उनखे कोन वठी आयो आहीं छा? सालिया खे मूं परे दागे जे भर छॾियो आहे। उतां खां ॻोठ ते अखि रखंदो। जेका ख़तरे जी ॻाल्हि ॾिठई, उतां पाण इशारो ॾेई छॾींदो। असुल में आऊं राज जे अॻियां ॾिठो थियण नथो चाहियां, तंहिं करे तोखे थो चवां, तोखे ॾिस, अहिड़ी का अटकल कर जो नांग बि मरे, लट बि न भॼे। बादल खे बि सेखत ॾियार, मूं ॾे बि केरु आङुर न खणी सघे।
चङो हाणे तूं पंहिंजो पेर हेॾां कर पेर पक सां तूं झांझर वठी आयो हूंदे मूं लाइ। ही छा तो करी? तोखे तुंहिंजा माइट जुती बि गिने कोन था ॾियनि, हमेशह भाउ जा बूट पाए। इन ये करे ही मां तुंहिंजे लाइ नई जुती ठाराई आहे। चरिया माण्हू आऊं अदा हाशिम जा बूट इन करे पाईंदी आहियां जीअं पेर ॾिसी कंहिंखे शक न पवे। पोइ त माण्हू अजायो चवंदा आहिनि त औरत जो अकुल उन जी खुड़ीअ में हूंदो आहे, सिज लहण खां पोइ उहो बि गायब थी वेंदो आहे। मारवी मारवी अमर तू छा पई करी अंदर चौरे में? मारवी हिन महिल चौरे अंदर छा कंदी हूंदी? मारवी ॿुधी मारवी चोर 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 अदना खमीसा पता हाणे छा थींदो? ॾियण जी ज़रूरत न आहे मारवी, तूं घरनि जे पुठियां लिकी वञी सुम्ही रह। पोइ तूं मुंहिंजो फिक्र न कर मारवी, आउं पाण हलियो वेंदुसि, तूं वञ तूं वञ मारवी। हाजी चोर कड़े पासे भागो? ओ होड़ा हो बा पेर है अथस। हाशमे पुट तू टोलो पा कर तंगारी खणिया त पेर ढके छडियो। तगारियूं आ तो खणी था। हाशिम पुट तू तकड़ो वन पेरी गुलाम कादर के कोठे अच, सुझंदे पेर न खया त बाव लटे छडींदो। हाजी तेरे में तो कोई चोर कोन तो सुझे, पेर में लगे तो को ॿाहिरियों तो लगे। जेको बि हूंदो पेर पथरो थी पवंदो। ऐं पहिरियों घर वञा त मोह खणी था वियो आहे ऐं थाम खणी था त पेर ढकियो। वारो कर तू हिते बीह जा। वारो कर
किथां पई अची निंगरी? अम्मा हू चोरे जे पुठियां। ओयो हाशम अचे पियो तेरी बि गॾु अथसि शुक्र आहे। अच बाबा अच। दे